इलेक्शन कमीशन बाक़ी मेंबरनि जी नाअहली लाइ दाख़िल करायल रेफरेंस रद्द करे छॾियो, जॾहिं त तहरीक इंसाफ़ इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में वञण जो ऐलान करे छॾियो आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सरबराही में 3 रुकनी बेंच महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाईंदे तहरीक इंसाफ़ तरफ़ां 20 बाग़ी मेंबरनि खे ताहयात नाअहल करार ॾियण लाइ दाख़िल करायल रेफरेंस रद्द करे छॾियो। इलेक्शन कमीशन चयो आहे त बाग़ी मेंबरनि जे हवाले सां जोगा सबूत नाहिनि ॾिना विया। बाग़ी मेंबरनि ते आर्टिकल 63A लागू नथो थिए। होॾां तहरीक इंसाफ़ तरफ़ां इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में वञण जो ऐलान कयो वियो आहे। पीटीआई अॻवान शाह महमूद कुरैशी चयो आहे त इलेक्शन कमीशन बाक़ी मेंबरनि बाबति सबूत पेश करण जी इजाज़त न ॾिनी। हिक तरफ़े सां इलेक्शन कमीशन जे किरदार ते सवाल उथी रहिया आहिनि। इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ख़िलाफ़ असां सुप्रीम कोर्ट में अपील दाख़िल कराईंदासीं। अॻूणे पड़ेही वज़ीर शाह महमूद कुरैशी वधीक चयो त शहबाज शरीफ़ भारत सां वापार जो वॾो फ़ैसिलो कयो आहे। अहिड़े फ़ैसिले ते कश्मीर जी अवाम खे एतमाद न वरितो वञे हा। हैरत आहे त हुकूमत जे अहिड़े फ़ैसिले ते बिलावल भुट्टो ख़ामोश आहे। शयुनि जा अघ घटि करण लाइ भारत सां वापार वारे फ़ैसिले खे रद्द कयूं था। हुकूमत जे अहिड़े फ़ैसिले सां कश्मीरियुनि जी दिलि आज़ारी थी आहे।